एग्जाम्पल नंबर 1 जेको हुयो उन में असां स्टेटमेंट ठाहे आयासीं। ठीकु आहे। हाणे अचो त उनखे सॉल्व कयूं था। तव्हांखे ख़बर आहे त जेको एक्स वारो पासो हूंदो आहे यानी हे आहे जंहिंमें एक्स इन्वॉल्वड आहे इहो हमेशह बराबरि जे हिन पासे अकेलो रखंदा आहियूं ऐं हिन में हमेशह तीर जो निशान हीअं हूंदो आहे यानी पहिरियों एक्स रखंदासीं। ठीकु आहे। उनखां पोइ 630 तव्हां ख़बर आहे तीर जो निशान इंडिकेट कंदो आहे त पहिरियों कहिड़ो लिखिणो आहे। हेठां खां तीर जो निशान मथे वञे थो त इन जो मतिलबु अॻु में एक्स रखंदासीं पोइ 630 रखंदासीं। ठीकु आहे। हाणे हिते तव्हां खां मां कॾहिं सवाल कयां त अॻु में 5 रखूं या 10 त तव्हांजो सवाल जो जवाबु हूंदो 10 अॻु में, छो जो तीर जो निशान हेठां खां मथे वञे थो। ठीकु आहे। सो असां अॻु में 10 रखंदासीं पोइ 5, पर इते तीर जो निशान जेकॾहिं हीअं हुजे हा, मिसाल था वठूं थोरी देरि जे लाइ, त अॻु में असां 5 रखूं हा यानी 5 मथां रखूं हा पोइ 10 हेठां रखूं हा। बहरहाल तीर जो निशान असांखे हेठां खां मथे आहे, अॻु में 10 पोइ 5। हिते अॻु में छा रखंदासीं? ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेठां खां मथे तीर जो निशान वञे थो त अॻु में असां 80 रखंदासीं ऐं उनखां पोइ पाण रखंदासीं 70। हाणे अॻिते सिंपल कैलकुलेशन आहे। 5 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 2 दफ़ा। ठीकु आहे। हे 0 0 सां कटिजी वेंदो। ठीकु आहे। एक्स अपॉन 630 इज़ इक्वल टू, हाणे हे 2 हिते बचियो, हिते 8 बचियो, 8 ॾूं घणो थी वेंदो? 16 थी वेंदो ऐं हेठां छा थी वेंदो? 5 कटिजी आहे यानी हेठां सिर्फ़ु 7 बचंदो। ठीकु आहे। हाणे 7 जो खोड़ो 16 ते नथो वञे, 630 हिते मल्टीप्लाई में आहे, हेॾे वञी डिवाइड में आहे, हेॾे वञी छा थी वेंदो? मल्टीप्लाई थी वेंदो। हाणे 7 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो ऐं 63 ते घणा दफ़ा वेंदो? 9 दफ़ा। 0 ते न वेंदो, 0 साॻियो अची वेंदो। सो कटे सटे एक्स इज़ इक्वल टू छा थी वेंदो? 16 ज़रबिया 90 थी वेंदो। ॿुड़ी जी ज़रब न कबी आहे, 16 ज़रबिया 9 करे आख़िर में 0 ॾेई छॾींदासीं। हाणे 16 ज़रबिया 9 छिना 54, 4 हिते 5 मथे विया, 1 नाना 9 ऐं 5 घणो थी वेंदो? 14। हे घणो थी वेंदो? हे 144 थी वेंदो ऐं हे जेको 0 असां न ॾिनोसीं इहो पोयों ॾेई छॾींदासीं। सो एक्स इज़ इक्वल टू 1440 अची वेंदो। हे असांजो छा आहे? आंसर आहे। इन जो मतिलबु आहे जेकॾहिं 70 माण्हू 5 ॾींहंनि में 630 मीटर क्यूब मिटी कढनि पिया त 80 माण्हू 10 ॾींहंनि में घणी मिटी कढंदा? 1440 मीटर क्यूब मिटी कढंदा। ठीकु आहे। आई होप तव्हांखे हाणे कैलकुलेशन करणु सम्झ में अची वेंदी। अञा जॾहिं टियों एग्ज़ाम्पल ॾिसंदो त हे तव्हांजे लाइ बिल्कुलु ॿाराणी गेम थी वेंदी। हाणे अचो त टियों एग्ज़ाम्पल ॾिसूं था।